अस्सलाम वालेकुम। एक दो ॿीहर अवां सां मुखातिब आहियूं, स्पेशली वालदेन सां ऐं शागिर्दनि सां। ऐं कल्ह खां वठी जीअं ई कॉलेज खुलियो आहे, तइलीमी इदारा सिंधिया खुलिया आहिनि, हिकिड़ी शइ शिद्दत सां अवां सां शेयर कई आहे। पंहिंजे कॉलेज जे अंदरि ॿारनि जो अचणु, ॿारनि जी असेंबली, क्लासनि जो हलणु, प्लस में ॿी जेके बि नंढियूं वॾियूं एक्टिविटीज़ आहिनि हेल्प डेस्क जे हवाले सां, क्लार्कनि जे हवाले सां, त उहे सभु शयूं शेयर करण जो जेको मक़सदु इहो आहे त असां वटि सोसाइटी जे अंदरि ॿार, वालदेन या आम माण्हू इहा ई शइ ईअं चवंदो आहे त साईं तइलीमी इदारा त बंदि पिया आहिनि, कहिड़ा क्लास हलनि था, कहिड़ा प्रैक्टिकल हलनि था, कहिड़ियूं रांदियूं हलनि थियूं। उन्हनि सभिनी जे लाइ हीउ सबक़ तौरु वीडियो रखियो त उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू पंहिंजे अंदर में उहे सभु जेके कैटेगरीज़ आहिनि, क्लास, प्रैक्टिकल, एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़, उन सभिनी जे अंदरि पार्टिसिपेशन रखे थो। ऐं शेयरिंग जो जेको बुनियादी मक़सदु इहो आहे त असांजा क्लास हलनि था। वालदेन जी अक्सर इहा कंप्लेन हूंदी आहे, असांजी क्लास कोन था हलनि, असांजा ॿार नथा अचनि, इन करे उन्हनि सभिनी जे लाइ हींअर कल्ह खां वठी क्लास हलनि पिया, पहिरीं तारीख़ खां ई असांजा क्लास हलनि पिया। शेयर करण जो मक़सदु इहो हुयो त अवाम खे ख़बर पए, दादू जे दोस्तनि खे ख़बर पए, सोसाइटी खे ख़बर पए, उहे सभु माण्हू जेके कंप्लेन्स कंदा आहिनि त साईं क्लास हलनि कोन था, इदारनि जे अंदरि उस्ताद मौजूदु न आहिनि, इदारनि जे अंदरि इहो सहूलियतूं न आहिनि। कॉलेज जे अंदरि माशाल्लाह सोलर सिस्टम लॻल आहे, हर वक़्तु बिजली आहे, हींअर बि लाइट न आहे, पर हींअर असां वटि सोलर जे करे जेको आहे सो सभु शयूं हलनि पियूं। क्लास तक़रीबन 12:30 ताईं असांजा हलनि पिया। शागिर्द 2 अचनि या 200 अचनि, असांजो उस्ताद क्लास वठे पियो। फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मैथमेटिक्स आहे, सिंधी आहे, उर्दू आहे, इस्लामियात आहे, इन सभिनी में असांजा उस्ताद जेको आहे सो पंहिंजे वक़्त ते जॾहिं बेल लॻे थो, टाइम पूरो थो थिए, अचनि था। सभिनी उस्तादनि हिकिड़ी असांखे कंप्लेन मोड जमा कराई आहे त ॿारनि जो तादादु न हुजण जे बराबरि आहे। दाख़िला तमामु घणी आहे, तक़रीबन 900 साढा 900 खां वधीक आहे। ऐं जॾहिं उहे मैसेज रखां थो मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुपनि ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, इहा ई शइ अचे थी त साईं जेके ॿार अवां वटि नथा अचनि, उन्हनि जा इम्तिहानी फार्म छो था भरियो, उन्हनि खे अटेंडेंस छो था ॾियो, उन्हनि जी एनरोलमेंट छो था कयो। उन्हनि सभिनी जे लाइ, छो त इहे असांजा बच्चा आहिनि, असां कोशिशि कंदासीं त उहे सभई ॿार असांजे सिस्टम जे अंदरि अचनि, तइलीम हासिलु कनि, प्रैक्टिकल अटेंड कनि, क्लास अटेंड कनि, रांदियुनि जे अंदरि हिसो वठनि। जेसिताईं इहे सभु शयूं न कंदा, उनजो आउटपुट न हुजण जे बराबरि हूंदो। वालदेन डिपेंड कनि था ट्यूशनुनि ते, त ॿार जेकॾहिं कॉलेज नथो वञे त को इशू न आहे, का ॻाल्हि ई कान्हे का, असांजो ॿारु जेको आहे सो हलियो वेंदो ऐं शाम जे टाइम ते कंहिं सेंटर ते उते सुठनि उस्तादनि जे, उहे सभु सुठा उस्ताद, उहे सभु सुठा उस्ताद तव्हां छा हिन जेको आहे सो साईं वियो कॉलेजनि में ई पढ़ाइनि था। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे कॉलेजनि में न मोकिलींदो त उस्ताद खे जेकी हिते महिनत करणी आहे, जेका हिते जुस्तजू करणी आहे, जेकी तव्हां सां शेयरिंग करणी आहे, उहा तव्हांखे कीअं मिलंदी? अवां तइलीमी इदारनि खां आउटपुट घुरणु चाहियो था। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजा ॿार मोकिलण तयारु न आहियो। असीं रोज़ु साॻी तबलीग कयूं था, साॻा मैसेजिस रखूं था, साॻी असेंबली रखूं था, क्लासनि जे अंदरि फ़ोटू रखूं था, जंहिंमें 15-15, 20-20, 30-30 ॿार मौजूदु आहिनि। हालांकि हर क्लास जे अंदरि तक़रीबन 90 खां वधीक ॿारनि जे वेहण जी गुंजाइश आहे। 12 क्लास असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि जे अंदरि सिर्फ़ु 6-7 क्लासनि ताईं ॿार अचनि था, ॿिया असांजा क्लास जेको आहे सो ख़ाली रहनि था। यकीनन इहा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। अवां जे अचण सां हिकु त असांजा थकल ई वेंदा, असांजी रोज़ी हिलाल थींदी। ॿियो जंहिं मनसब ते असीं वेठा आहियूं, जंहिं कम सां किरत सां असां वेठा आहियूं, उहो तॾहिं मुकमल थी सघे थो जॾहिं सोसाइटी असां सां ताउन कंदी, जॾहिं उस्ताद असां सां ताउन कंदा, जॾहिं वालदेन असां सां ताउन कंदा। अवां पंहिंजा ॿार मोकिलियो, अगरि उन में असां पढ़ाइण वारे अमल में का कोताही कयूं था त उहा बि असांखे ख़बर पवंदी। जेकॾहिं अव्हां जे ॿार जो आउटपुट सुठो नथो अचे, इहो बि असांखे ख़बर पइजी वेंदी। असां वटि थिए ईअं छा थो, ॿारु दाख़िला वठे थो, अक्सरियत ॿार असां वटि अचे कोन थो। ग़रीबनि जा ॿार अचनि था, से बि रेगुलर नथा रहनि। रेगुलर न अचण जे करे, रेगुलर न हुजण जे करे, उहो जेको कंटिन्यूसली जेको कंसिस्टेंसी हुअणु खपे सिलेबस जे अंदरि, ॿारनि जी टेस्टुनि जे अंदरि, उहा नथी थिए। त ज़ाहिर आउटपुट बि असांजो उहो थो अचे। सोसाइटी असांखां एक्सपेक्ट तमामु घणो करे थी त असां हीअ शइ करे ॾियूं, हीअ शइ करे ॾियूं, पर मोट में असां छा था चाहियूं, उन शइ खे केरु नथो ॾिठो वञे। हिते के इदारा अहिड़ा आहिनि
जिनके अंदर साइंस जो उस्ताद न स्पेशली जेके हायर सेकेंडरी आहिनि सिंध जे अंदरि उते उस्तादनि जी तमामु वॾी शदीद खोट आहे। उते साइंस जूं लेबॉरेटरीज़ मौजूदु न आहिनि। उते हालत इहा आहे त उते साइंस जा टीचर मौजूदु न आहिनि। उते दाख़िला 5-5, 6-6 हज़ार आहे, जॾहिं त सरकारी कॉलेजनि जे अंदरि सिंध जा जेके बि 324 समथिंग ताईं हूंदा उन्हनि जे अंदरि उस्ताद मौजूदु आहिनि, लेबॉरेटरीज़ मौजूदु आहिनि। असांजे कॉलेज में त हींअर डिजिटल लाइब्रेरी बि आहे, कंप्यूटर लैब बि आहे। ॿार इन पासे अचण लाइ तयारु न आहे। ॿार खे इहो ई खपे त मुंहिंजी दाख़िला थी वई, ऐं शाम जो ट्यूशन ते वेंदुसि, उनजे पोयां मुंहिंजी एनरोलमेंट थी वेंदी, उनजे पोयां मुंहिंजो एग्ज़ाम थी वेंदो, ऐं जॾहिं इम्तिहान में वेंदुसि त दिलि खोले कॉपी कंदुसि, ऐं उन खां पोइ जेकॾहिं गुंजाइश ठही त बोर्ड खां नंबर वठी कंहिं न कंहिं जॻह ते हलियो वेंदुसि। त इहो असांजो वॾो अलमियो आहे। इन शइ खे ख़तमु थियणु खपे। ॿार खे बेनिफिट तॾहिं मिलंदो, ॿार खे फ़ाइदो तॾहिं मिलंदो जॾहिं हू वाक़ई हक़ीक़ी तौर ते क्लास जे अंदरि मौजूदु हूंदो, उस्ताद सां हुनजी इंट्रेक्शन हूंदी। जेसिताईं हू ॿार ऐं शागिर्द जो रिलेशन पैदा नथो थिए क्लास जे अंदरि, तेसिताईं कुझु बि आउटपुट न मिलंदो। असीं रड़ियूं कयूं पिया, वाक़ा कयूं पिया, समाज जी हालत ई आहे, सोसाइटी जी हालत ई आहे। असां वटि ॿार जेके ग्रेजुएशन करे था वञनि, पोस्ट ग्रेजुएशन करे था वञनि, उनजी सूरत हाल इहा आहे त उहे सभई ॿार पंहिंजे उन वॾी नौकरियुनि जे लाइ शायदि एलिजिबल न थिया। PhD ऐं JST लाइ जेको आहे सो उन्हनि अप्लाई कयो। सभु ॿार जेको आहे सो उन पासे हलिया विया। असां वटि जेको इंटरमीडिएट जो छोकिरो हुयो, जेको BSc लेवल जो छोकिरो हुयो, जेको ग्रेजुएट हुयो, उनजी पोज़ीशन इहा बीठी जो उहो उहे सभु टेस्टूं पास कोन करे सघियो। उनजो कारण इहो ई आहे त शागिर्द सर्टिफिकेट वठण लाइ तयारु आहे त मूंखे मैट्रिक जो सर्टिफिकेट मिले, इंटर जो सर्टिफिकेट मिले, ग्रेजुएशन जो मूंखे सर्टिफिकेट मिले, पर क्लासनि जे अंदरि अचणु ॿारु तयारु न आहे। क्लासनि जे अंदरि प्रैक्टिकल अटेंड करण लाइ तयारु न आहे। कॉलेजनि जे अंदरि, तइलीमी इदारनि जे अंदरि जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं उन्हनि जे अंदरि हिसो वठणु पसंदि नथो करे। ॿार खे आरामु खपे, वालदेन बि उन सां साथ ॾियनि था, ॿार खे घर में लाॾ कूड़ सां पियारनि था। औलाद सभिनी खे मिठो आहे, सभिनी जो औलाद जेको आहे सो गुल वांगुरु आहे, सभु प्यारा आहिनि सभिनी खे। पर क़ौम जे हवाले सां, क़ौमी काज़ जे हवाले सां पाकिस्तान खे सुठी तालीम जी ज़रूरत आहे, सिंध खे सुठी तालीम जी ज़रूरत आहे। इहो मुमकिन ई तॾहिं थी सघे थो जॾहिं असीं सभु गॾिजी पंहिंजे तइलीमी इदारनि जो रुख़ कंदासीं, तइलीमी इदारनि जे अंदरि वेंदासीं ऐं उन सां पंहिंजो कंट्रीब्यूशन कंदासीं। हिते हालत ई आहे, ॿारु दाख़िला वठी गुम थी थो वञे ऐं सॼे साल में अचे कोन थो। असीं रोज़ु मैसेज कयूं था, रोज़ु उन्हनि जे नंबरनि ते जेको आहे सो SMS कयूं था, रेगुलर असेसमेंट कयूं था, वालदेन खे कॉलूं कयूं था। उहे चवनि था मुंहिंजो ॿारु जेको आहे सो कराची आहे, मुंहिंजो ॿारु त साईं हैदराबाद में ट्यूशन पियो थो वठे, मुंहिंजो ॿारु त कंहिं दुकान ते आहे। ठीकु आहे, गुरबत बि आहे, इशूज़ सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि आहिनि, पर मेजॉरिटी जेकॾहिं उहा ॿाहिरि आहे क्लासनि खां, यकीनन इहो हिकिड़ो वॾो फॉल्ट आहे। हिन जेको आहे सो डिस्कशन जो जेको बुनियादी मक़सदु हुयो इहो ई हुयो त क़ौम खे सुजाॻ करिणो आहे, अवाम खे सुजाॻ करिणो आहे। अवां जे इर्द गिर्द अगरि अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके इदारनि में नथा वञनि ऐं सॼो ॾींहुं रांदि रूंद लाइ ऐं सॼो ॾींहुं ॿारु PUBG ते वेठो आहे, हालत इहा आहे ॿारु 2-2 बजे ताईं, 1-1 बजे ताईं PUBG घिटियुनि में गलियुनि में खेॾे थो ऐं उहो उन जी पोज़ीशन वरी इहा आहे त उहो तइलीमी इदारनि ॾे अचण लाइ तयारु न आहे। सुबुह जो जेको आहे सो अक्सर ॿार जेको आहे 11 बजे 11:30 बजे जेको आहे सो उथनि था। इहो हिकिड़ो जनरल जेको आहे सो असांजो ट्रेंड रहिजी वियो आहे। उन जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर जेके बि वालदेन आहिनि, शागिर्द आहिनि, सिविल सोसाइटी आहिनि, उहे जेके बि सुजाॻ धुरियूं आहिनि जेके तनक़ीद कंदा आहिनि तइलीमी इदारनि जे मथां त तइलीमी इदारनि जे अंदरि कुझु कोन्हे को, पढ़ाई नथी हले, उते कंहिं क़िस्म जी एक्टिविटीज़ न आहे, असां वञूं था हीअं नथो थिए। जॾहिं त असां वटि ॿार टोटल एडमिशन जो 30% अचे थो, 70% ॿार जी इहा ई कंप्लेन आहे त तइलीमी इदारा बंदि पिया आहिनि। हाणे उहे अचनि कोन था त उनजी ख़बर के न पए। वालदेन बि इहा ई ॻाल्हि था कनि। उनखे पुटु जॾहिं ॿुधाए थो, उन पुटु जेको अचण लाइ तयारु न आहे इदारे में, जॾहिं उहो पंहिंजे वालदेन खे करे थो साईं बाबा क्लास कोन था हलनि, उस्ताद नथा हलनि। इहे उन्हनि सभिनी जे लाइ अमली तौर ते असीं इहे सभु शयूं रखूं था। अव्हांखे ख़बर पए, ॼाण खपे त अव्हांजा तइलीमी इदारा बिल्कुलु रनिंग कनि पिया। जेकॾहिं तव्हां इंट्रस्ट न वठंदो, असां पंहिंजी ज़िंदगी जा इहे जेके 8, 10, 15 साल आहिनि, उस्ताद पंहिंजी ज़िंदगी जो पघारूं वठी ज़िंदगी गुज़ारे हलिया वेंदा। आउटपुट अव्हांजी क़ौम खे, अव्हांजी नसलुनि खे इहो ई मिलंदो त जॾहिं ॿार खे कंहिं इदारे लाइ मोकिलींदो, कंहिं इम्तिहान लाइ मोकिलींदो, त पोइ उते इहो ई हूंदो त जेकॾहिं ख़ुदा करे असां हार्ड एरिया जा निकिरूं त असांखे परसेंटेज मिले। हालत आहे
परसेंटेज जेकी पास थियण जी जेकी परसेंटेज निकिती उहा न हुजण जे बराबरी। इहो सिंधी क़ौम जे लाइ हिकिड़ो वॾो अलमियो आहे त जॾहिं उहे वेठा इम्तिहाननि में त प्राइमरी स्कूल जे जेकी टीचिंग आहे उन जे लाइ उहे एलिजिबल नथा थियनि, JST लाइ उहे एलिजिबल नथा थियनि, HST लाइ एलिजिबल नथा थियनि। मेजॉरिटी असां वटि ॿारनि जी हालत इहा आहे त उहे पास नथा कनि। त पोइ इहे असां वटि जेके डिग्रियूं आहिनि जेके असीं विरहायूं पिया था थोक जे हिसाब सां, इदारनि जे अंदरि डिग्रियूं मिलनि थियूं, बोर्ड जे अंदरि डिग्रियूं मिलनि थियूं, उनजो कहिड़ो फ़ाइदो? अहिड़े पढ़ण जो हिन क़ौम खे, हिन नसुल खे, हिन मुल्क खे कहिड़ो फ़ाइदो? अहलियत आहे कान, डिग्रियुनि जो वॾो ढेर खणी असीं सॼे मुल्क जे अंदरि घुमंदा वठूं था, सिंधी असां इहे रड़ियूं कयूं था त असांखे नौकरियूं नथियूं मिलनि। हालत इहा आहे त मेरिट खां सवाइ नौकिरी जेकी बि वठी थी वञे उहा या त पैसनि ते आहे, या ॾोकड़ ते आहे, या सिफ़ारिश ते आहे। त अहिड़े माहौल में क़ौम तरक़ी केॾांहुं कंदी? अहिड़े माहौल में तव्हांजा इदारा तरक़ी केॾांहुं कंदा? इन सभिनी शयुनि खे ख़तमु करण लाइ, मेरिट खे अचण लाइ तव्हां सभिनी खे पंहिंजे तइलीमी इदारनि जो रुख़ करिणो पवंदो। जेकॾहिं अव्हां तइलीमी इदारनि जो रुख़ नथा कयो त हीउ सिस्टम अव्हां जो हलंदो। ॿार अचनि न अचनि, फार्म भरिजी वेंदा, इम्तिहान थी वेंदा, डिग्रियूं अव्हां खे मिली वेंदियूं, डिग्रियूं वॾियूं वॾियूं वठंदो, ग्रेजुएशन डिग्री वठंदो, डॉक्टर इंजीनियर थी वेंदो। पर अहलियत जी जॾहिं ॻाल्हि थींदी तॾहिं ख़बर पवंदी त ॿार 50 मार्कूं कोन थो खणी सघे, पास मार्कूं बि नथो खणी सघे। त इहो हिकिड़ो अलमियो आहे। ऐं गुज़ारिश इहा आहे रखंदुसि त महिरबानी कयो, उस्ताद बुख़ारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि अव्हांजा क्लास हली रहिया आहिनि, अव्हांजा प्रैक्टिकलनि जो सिस्टम असां वटि चालू आहे। असां वटि कंप्यूटर लैब आहे, डिजिटल लैब आहे, लाइब्रेरी आहे, उते अव्हां जेको आहे सो उनखे टाइम ॾेई सघो था। उन खां हटी करे असांजा ग्राउंड आहिनि, क्रिकेट ग्राउंड आहे, फुटबॉल आहे, इंटरनेशनल हॉकी ग्राउंड आहे, स्क्वाश जो ग्राउंड आहे। उहे सभु अव्हांजो इंतज़ारु पिया कनि। अव्हां न ईंदो, इहे सभु शयूं उते रहिजी वेंदो। असां पघारूं वठी करे, असां पंहिंजी रिटायरमेंट वठी करे नेठि ज़िंदगी में हलिया वेंदासीं। पर हिकिड़ो अफ़सोस रहंदो त जॾहिं सुजाग करणु चाहियोसीं, अमी सुजाग न थियो। अव्हां लाइ हीउ जेको आहे रोज़ु जेको आहे असां साॻी अज़ान ॾियूं था, उहा साॻी ॻाल्हि रखूं था, माण्हुनि खे पसंदि बि न आहे त साॻी असेंबली, साॻा क्लास, साॻी उहा ई जेको आहे तबलीग हले पई। पर इहा अव्हांजे क़ौम लाइ आहे, अव्हांजे नसुलनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां हींअर इन सभिनी शयुनि जो इंट्रस्ट न वठंदो, इन सभिनी शयुनि खे सम्झणु न चाहींदो, अॻिते हली तव्हांखे अहसासु थींदो त तव्हांजे नसुल खे हिकिड़ी एप्लीकेशन लिखणु नथी अचे। सूरत हाल इहा आहे त ॿारु ऑनलाइन फार्म भरे नथो सघे। अक्सरियत इन जे करे हिन साल कोशिशि कईसीं त ॿारनि खे विहारे फार्म भरायूं, ऐं माशाल्लाह उन में आउटपुट मिलियो, ॿारनि काफ़ी सारनि फार्म भरियो आहे। इहो इन करे जो उन्हनि प्रैक्टिस कई ऐं उन्हनि खे महसूसु करायो त हीअ शइ तव्हांखे करणी आहे, उन्हनि खे तॾहिं थी आहे। त ज़ाहिर आहे क्लास जे अंदरि ॿारु ईंदो, उनजी एक्सरसाइज़ थींदी, ॿार खे ख़बर पवंदी त हुनजी कैपेसिटी केतिरी आहे, हुनखे शयूं केतिरियूं सम्झ में अचनि थियूं। ऐं वालदेन जेको हमेशह औलाद में वॾा ख़्वाब ॾिसंदो आहे, औलाद हमेशह इहा ई शइ ॾिसंदो आहे त मां इंजीनियर न थी सघियुसि, डॉक्टर न थी सघियुसि, पर मुंहिंजो पुटु इंजीनियरिंग डॉक्टर थी सघे थो। इन जे लाइ गुज़ारिश इहा आहे त महिरबानी कयो, ताउन कयो। जेकॾहिं अव्हां ताउन न कंदो, इहे तालीमी इदारा ईअं खरामा निंड में पिया हलंदा, ऐं उनजो आउटपुट इहो थींदो जो ॿारु अव्हांजो जॾहिं वेंदो किथे ख़बर पवंदी त एप्लीकेशन नथी लिखी सघे, उनखे लिखणु नथो अचे, उनखे का स्पेल नथी अचे, ऐं जॾहिं बि इम्तिहान थींदा, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम थींदा, ऐं उनजी सूरत हाल इहा थींदी त ॿार जो आउटपुट जेको हूंदो उहो 0/0 हूंदो। त महिरबानी कयो, पंहिंजे नसुलनि ते रहम कयो। हीअ इदारा अव्हां जा आहिनि, इन्हनि इदारनि जे अंदरि जेके असांखे पघारूं मिलनि थियूं उहे हिलाल तरे थींदियूं, ऐं असांजा थक तॾहिं हलंदा जॾहिं तव्हांजो हिते अचणु थींदो। अव्हां न ईंदो, हीअ इदारा पिया हलंदा, को मसइलो न आहे। हीअ इदारा अॻु में बि हलिया पिए, हाणे बि हलंदा, इहे हलंदा रहंदा। पर जेकॾहिं तव्हांजे न अचण सां नुक़सानु अव्हांजे नसुलनि जो आहे, नुक़सानु अव्हांजी क़ौम जो आहे, नुक़सानु अव्हांजे नसुलनि जी अहलियत जो आहे। साथ सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।